प्रयाग सिटी PS 33 ऐं NA 205 जे आज़ाद उम्मीदवार सरदार निसार अहमद चन्ना बाज़ाब्ता तौर GDA ऐं नून लीग जे उम्मीदवारनि जी हिमायत में रिटायर्ड थियण जो ऐलान करे छॾियो। पर पासे प्रेस क्लब में अॻूणे SSP ऐं सूबाई तोड़े क़ौमी तक जी आज़ाद उम्मीदवार सरदार निसार अहमद चन्ना प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां सूबाई तक ते GDA जी शकील अहमद जलबाणी ऐं क़ौमी असेंबली जे सैयद असगर अली शाह जे हक़ में रिटायर्ड थी संदन हिमायत कयां थो। हुन चयो त मां ॿ ॾिहाड़ा अॻु पंहिंजी हिमायतुनि जो कठु करायो हो, जिन चयो त जीअं कयो असां सां गॾु आहियूं। इन मौक़े ते सरदार ख़ालिद मियां राजपूत चयो त मां GDA सां गॾु आहियां। इन मौक़े ते तरजी GDA जे अॻवान ऐं अॻूणे MPA आरिफ मुस्तफ़ा जतोई चयो त असां सभिनी ज़िले में कामयाबी हासिल कंदासीं। हुन चयो त असांखे भरपूर अवामी हिमायत हासिल आहे। रोज़ानो जी बुनियाद ते सियासी असर रखंदड़ धुरियूं असांजी हिमायत करे रहियूं आहिनि। इन मौक़े ते NA 205 ते मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार सैयद असगर अली शाह चयो त असां माण्हुनि खे ॻंढणु चाहियूं था, छिनणु नथा चाहियूं। हिमायत कंदड़नि जा अहसान आहिनि। सिंध में मुलाज़िमनि खे RO मुक़ररु कयो वियो आहे, जेके पुलिस जे ज़ोर ते कमु करे रहिया आहिनि। हिन मौक़े ते GDA जे PS 33 जो उम्मीदवार शकील अहमद जलबाणी चयो त मुख़ालिफ़नि जी रस्ता रोक थी रही आहे। असां हिननि जी तॾा वेड़ कंदासीं। समूरा PP मुख़ालिफ़ हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी रहिया आहिनि। हिन मौक़े ते सैयद आसिफ अली शाह, शाहिद जलबाणी, नादिर ख़ान जलबाणी समेत वॾे अंग में माण्हू गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।